नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो गुलाम हैदर में खबर ॾींदा हलूं त अंसारी शुगर मिल खां मोया शहर ताईं लिंक रोड जो 40 सालनि खां मरमत न थियण खिलाफ़ मोया शहर जे शहरियुनि, सियासी समाजी धुरनि कामरेड हनीफ बागराणी, नूर अहमद, बादल शाह, ॾाॾा मोहम्मद, कुंवर इनायत ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे ज़िम्मेवारनि खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई हुई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अंसारी शुगर मिल खां मोया शहर जे लिंक रोड 40 सालनि खां मरमत न थियण करे ज़बू हाल थी वियो। असां चूंडियल नुमाइंदनि अॻियां केतिरा ई भेरा दाहूं कयूं, पर हिननि जे कननि ते जूं बि नथी सिरे। हिन साल रोड जी मरमत लाइ 10 करोड़ रुपया रखिया विया आहिनि, पर रोड नथो ठारायो वञे। शहरनि चिता ॾींदे चयो त जल्द रोड जी मरमती कम शुरू करायो वञे। ॿी सूरत में टंडो मोहम्मद खान जे DC ऑफिस अॻियां धरनो हयो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।